चंगा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। असां जो हक आए असां जो हक हिते रखो, असां जो हक आई असां जो हक हिते रखो। अव्हां खे कोई शक वो शक हिते रखो। अगर अव्हां खे नक तबे शक हिते रखो। अगर अव्हां खे नक तबे शक हिते रखो। लहू जो लाल रंग जिंदाबाद जिंदाबाद। वजूद जी जंग जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। असां कफन ॿधी छॾियो आवाज़ कहर जे अॻियां। असां कफन ॿधी छॾियो आवाज़ कहर जे अॻियां। ऐं महल वेंदा सभु लुॾी असांजी लहर जे अॻियां। अचूं पिया अचूं पिया अचूं पिया अचूं पिया अचूं पिया अचूं पिया आवाज़ शहर जे अॻियां। छतारी ते अचूं पिया आवाज़ शहर जे अॻियां। जे जंग आ त जंग आ, जे जंग आ त जंग आ। जिंदाबाद जिंदाबाद। वजूद जी जंग आ जिंदाबाद जिंदाबाद। बचे बचे जहन में कोई इनकलाब थो रहे। बचे बचे जहन में कोई इनकलाब थो रहे। मुड़े न कंहिं बि ॾाठ खां उहो शबाब थो रहे। मुड़े न कंहिं बि ॾाठ खां उहो शबाब थो रहे। निगाह सलमान में अबू तुराब थो रहे। निगाह सलमान में अबू तुराब थो रहे। ही हैदरी मलंग आ, ही हैदरी मलंग आ, ही हैदरी मलंग आ, ही हैदरी मलंग आ, ही हैदरी मलंग आ। जिंदाबाद जिंदाबाद। वजूद जी जंग आ वजूद जी जंग आ वजूद जी जंग आ। जिंदाबाद जिंदाबाद। ऑर्गेनाइजिंग कमेटी के गुजारिश है साईं असगर साईं जिन खे पानी ॾियो मथे स्टेज ते पानी जो बोतल ॾियो। जे हारी कोयारल हेॾी बगारे वेंदासीं। जो पेर पसारे वेठो आऊं तो डूंगर ॾारे वेंदासीं। छालाए तकीअ तो कंदी ते ॿेड़ी मूर न अचणी आ। तूं बि अची वो वणजारा उतारे वेंदासीं। जेका स्टेज ते बीठल आहिनि महिरबानी करे लही वञो। स्टेज में जेल अची वियो आहे। हाणे स्टेज किरी वेंदो। दोस्तनि खे गुज़ारिश आहे दोस्तों पंहिंजी इज़त जो मसइलो करे स्टेज ते बीठल जेके बि दोस्त आहिनि हेठि लही वञनि। दोस्तों ये ग्रुप मेहरबानी करे हाणे आवाज़ सां मुखातिब थियण जे लाइ गुज़ारिश कयां थो। रेवेन्यू डिपार्टमेंट जे मरकज़ी चेयरमैन असांजे सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे इत्तेहादी मेंबर साईं सरदार अली शाह साहब जिन के पाण अचन ऐं हिते खिताब कन। साईं सरदार शाह साहब सिंध एम्प्लॉइज़ अलायंस साईं सरदार शाह सिंध एम्प्लॉइज़ अलायंस सभिनि खां पहिरीं साईं सरदार शाह उहो मरकज़ी चेयरमैन आहे जे तहरीक जी शुरूआत कई। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस सिंध एम्प्लॉइज़ अलायंस। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन छठे जे तमाम सिंध एम्प्लॉइज अलायंस जे कारकुननि खे ऐं तमाम डिपार्टमेंट जे एम्प्लॉइज खे अस्सलाम वालेकुम। पहिरीं तां गुज़ारिश कंदुसि त असां ऐं तव्हांजो हिन वक़्तु सिंध में चाहे कहिड़ा बि डिपार्टमेंट हुजनि, चाहे उहो हेल्थ हुजे, रेवेन्यू हुजे, एजुकेशन हुजे, पैरामेडिकल हुजे, उन्हनि सभिनि जो हिकु ई आवाज़ आहे, हिकु ई
चेयरमैन आहे उहो आहे हाजी अशरफ ख़ासकली साहब। ऐं अॼु असां ऐं तव्हां उनजी इस्तक़बाल लाइ पहुता आहियूं, पंहिंजे हक़नि लाइ, राइट लाइ। पर आऊं जेके तंज़ीमी अॻवान आहिनि उनखे गुज़ारिश कंदुसि महिरबानी करे स्टेज ख़ाली कयो ताकि असां पंहिंजे चेयरमैन साहब जी सही नमूने स्पीच ॿुधी सघूं। हीअ तव्हां अगरि जे पंहिंजे चेयरमैन साहब जो चवणु न वठंदो त पोइ कंहिंजो वठंदो? त लिहाज़ा ही जेका स्टेज आहे उहा महिरबानी करे ख़ाली कई वञे। मेहरबानी करे दोस्त स्टेज खाली कर, मेहरबानी करे दोस्तों। अगर स्कूल हुजे या मसलन कॉलेज हुजे, अगर शागिर्द अगर उस्ताद जो चवण न करे तो वो नाफरमान सॼो वेंदो आहे। जेके दोस्त बीठल आहिनि महिरबानी करे स्टेज तां हेठि हली वञनि ऐं सभिनी खे तस्वीरूं कढाइण जो अजरत लुंगियुनि जो मौक़ो मिलंदो। ऐं असांजी भेनरूं बि अजरखूं लुंगियूं पाईंदियूं, हुनजे करे महिरबानी करे दोस्त स्टेज हली वञनि। जेके जेके स्टेज ते दोस्त वेठा बीठा आहिनि उहे महिरबानी करे स्टेज ते हलनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त तव्हांखे तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, लेडीज़ खे गुज़ारिश आहे, असांजे भेनरुनि जो माउनि जो आवाज़ अची रहियो आहे, तव्हां स्टेज दोस्तो हाणे महिरबानी करे स्टेज ते हलो। जेके दोस्त ऑर्गेनाइज़र आहिनि महिरबानी करे दोस्तनि खे जेको असां स्टेज ते हलायूं। दोस्तों मेहरबानी करे साथी दोस्तों के छॾे करे बाक़ी जेका दोस्त आहिनि उहे रहनि था जीअं प्रोग्राम। दोस्तनि खे गुज़ारिश आहे दोस्तनि खे गुज़ारिश आहे आराम सां इत्मिनान सां वेहो, स्टेज ते वेहो, हेठि वेहो, स्टेज ते हेठि वेहो, बाबा स्टेज ते वेहो, हेठि भाईजान हेठि वेहो, सभई दोस्त स्टेज ते वेहो, हेठि वेहो, दोस्त स्टेज ते वेही रहे, जेका जिते मथे वेही रहे। सभई दोस्तों जेका ऑर्गेनाइज़र आहिनि उहे वेही रहनि, जेका जिते उते ई वेही रहो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं वरी बि इंतहाई शुक्रगुज़ार आहियां हिते ठट्टा ज़िले जे तमाम एम्प्लॉइज़ जो जिन पुरजोश वालियाना इस्तक़बाल करे पंहिंजे चेयरमैन साहब जो ऐं हिन जलसे में वॾे तइदाद में तव्हांजी शिरकत ॾिसी इंशाअल्लाह मूंखे उमेद आहे त अॼु ठट्टे ज़िले जो जलसो ॾिसी ऐं सिंध जे ऐवाननि में खतरो मची वेंदो। ही जेको पेंशन जो कट आहे, DRA अलाउंस ग्रुप इंश्योरेंस, जंहिं तहत तमाम इत्तफाक राय सां तमाम डिपार्टमेंट्स जूं यूनियंस, तमाम डिपार्टमेंट जा मुलाज़िम इन एजेंडा ते गॾु आहिनि ऐं मुसलसल जेको आहे 2 महीननि खां हीअ तहरीक हली रही आहे। तव्हां ॾिठो हूंदो डिवीज़न सतह ते हज़ारे मुलाज़िमनि जेको आहे पंहिंजो एहतजाज नोट करायो ऐं 23 तारीख़ खां वठी
हिन महिल तोणी जेका आहे ऑफिसनि जी तालाबंदी आहे उन में बि पूरो किरदारु सिंध जे तमामु मुलाज़िमनि जो आहे। ऐं सभ खां वधीक जेको आऊं ख़राज तहसीन पेश कंदुसि एजुकेशन जे टीचर हज़रात खे जिन पाण मल्हायो आहे। तव्हां ॾिसो हिन हुकूमत खे शर्म न आहे। तव्हां ॾिठो हूंदो त इंटरनेशनल लेवल ते जॾहिं ॿाहिरि मुल्कनि जे उतां हलिया वञो त उते अगरि टीचर्स या उस्ताद अगरि रोडनि ते निकिरी अचे थो त उतां जो वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾेई थो वञे, पर हिननि खे शर्म ई न आहे। ही जेके मीडिया जे साम्हूं कूड़ा बयान ॾेई करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो मीडिया जे साम्हूं एतिराज़ करे चुको आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हारियुनि जी तंज़ीम आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे मज़दूरनि जी जमायत आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी मुलाज़िमनि जी जमायत आहे। त मां उन बिलावल भुट्टो साहिब खे अर्ज़ु कंदुसि त तूं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, उहा शहीद राणी ऐं उहो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेके अॼु बि सिंध जो अवाम वोट ॾेई रहियो आहे, उन वोट खे तव्हां पैमाल करे रहिया आहियो। जॾहिं त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो इहो विजन हो, शहीद राणीअ जो इहो विजन हो त मुलाज़िम जी पगार सोन जे तोले बराबरि कई वञे, जॾहिं त सोन जो तोलो 4 लख खां मथे थी चुको आहे। ऐं अॼु असांजो 1 खां या 2 ग्रेड जो माण्हू एम्प्लॉइज़ उनजी पगार 25 खां 30 हज़ार आहे। 2 कमरनि जो फ्लैट हुजे या घर हुजे, अॼु हुनजो बिजलीअ जो बिल 10,000 खां घटि न आहे। त छा उहो घर किराए ते वठंदो? छा उहो बिजलीअ जो बिल ॾींदो? छा उहो खीर जो बिल ॾींदो? छा उहो पाणीअ जो बिल ॾींदो? छा उहो पंहिंजे बचनि जी तइलीम हासिल कराईंदो? छा उहो पंहिंजे बचनि खे मेडिकल जो बिल ॾींदो? त मां गुज़ारिश कंदुसि त हिन 30,000 मां कीअं थो गुज़र सफ़र ते इहा जेका पेंशन आहे असांजो आख़िरी बुढ़ापे जो सहारो आहे। हिन पेंशन ते असांजूं माऊं असांजा ॿार इहो तवक्कल रखंदा आहिनि त असां रिटायर थींदासीं, असां पंहिंजे बचनि जे जहेज़ में इस्तेमालु कंदासीं, असां पंहिंजे बचनि जी शादी कराईंदासीं, असां घर वठंदासीं। ही जेको आहे महांगाई जो पहाड़ अची चुको आहे, महांगाई जो बम फाटो आहे, जंहिं तहत असां अॼु त घर नथा वठी सघूं। इन पेंशन मां असां घर त नथा वठी सघूं, पर असां पंहिंजे गुज़र सफ़र लाइ, असां पंहिंजे मेडिकल ट्रीटमेंट लाइ इहा पेंशन अणपूरी आहे जेका तव्हांखे असांखे पहिरीं मिलंदी। ऐं तव्हां 47% कट ॾेई करे मुलाज़िमनि जो मुआशी क़त्ल कयो आहे, जंहिं ते असां कॾहिं कंप्रोमाइज़ न कंदासीं। असां हाजी अशरफ कासकेली साहब ही जेको चेयरमैन आहे उहो ईअं न सम्झो त हाजी अशरफ कासकेली साहब अकेलो आहे। ही सभ जा सभ हाजी अशरफ कासकेली आहिनि। लिहाज़ा IMF जो जेको कूड़ो ढोंग रचाए करे, IMF जो जवाब ॾेई करे ऐं जेको आहे असांजे पेंशन खे कट ॾिनो वियो आहे। IMF छा थी चए? IMF चए थी तव्हां पंहिंजे मुल्क जा अखराजात घटायो, तव्हां पंहिंजे पार्लियामेंटनि जे प्रोटोकॉल जा अखराज घटायो, तव्हां जेको आहे बिस्कुटनि ते, तव्हां केकनि ते CM हाउस में अरबे रुपया ख़र्च करे था छॾियो। तव्हांखे शर्म नथो अचे? मुलाज़िमनि जी घटि था कयो। लिहाज़ा हिकु मिनिस्टर जॾहिं कराची खां निकिरे थो त हुनजे पोयां केतिरा ई चेला सरकारी गाॾियूं, सरकारी पेट्रोल इस्तेमाल करे अरबे रुपयनि जो सिंध सरकार खे नुक़सान ॾियनि था। इहो IMF चए थी इनखे ख़तम कयो। IMF इहो नथी चए त मुलाज़िमनि जी कट कयो। तव्हां ॾिठो आऊं हैदराबाद में बि हर हंधि इहो चई चुको आहियां त सिंध जो तमामु खज़ाने जूं ऑफिसूं जंहिंमें सिस्टम तहत लखे फर्ज़ी नालनि ते
पेंशन जेका निकिरे पई पेंशन में जेका करप्शन थिए पई उन करप्शन जो सरबराह केरु आहे अगरि उहो असां हुन ते थोरी बि नज़र विझंदासीं त इन पूरे खज़ाने जे ऑफिसनि जो सरबराह उहो कराचीअ में वेठो आहे ऐं उहो उनजो भतो उनजो सिस्टम कराचीअ ॾांहुं आहे त उहा पेंशन जेका फर्ज़ी नालनि ते तव्हां ॾिसो खज़ाने में जीपी फंड जे नाले ते फर्ज़ी नालनि ते जीपी फंड कढिया वञनि था इहे अरबे रुपयनि जो खज़ाने खे नुक़सान केरु पियो पहुचाए इहे पार्लियामेंट में वेही करे सिस्टम हलायो थो वञे अॼु तव्हां पूरे सिंध छा पूरे हर तालके में सिस्टम खां सवाइ को कमु नथो हले इन सिस्टम खे काबू कयो इन्हनि अख़राजनि काबू कयो ही गरीब मुलाज़िम जेके नियर टू रिटायर आहिनि ही 50 साल ऐं 50 साल खां अबो ही मुलाज़िम सो बि उस्ताद सो बि उहो मुक़दस पेशो जेको रोडनि ते असांजूं माउ भेनरूं रोडनि ते निकिरी करे इहो इल्तिजा करे रहियूं आहिनि हिन पार्लियामेंट खे शर्म न आहे सिंध खे ठके ज़िले जे तमाम डिपार्टमेंट जे दोस्तनि खे पंहिंजे भेनरनि खे इहा अपील कंदुसि कि 6 अक्टूबर असांजे कामयाबी जो ॾींहुं आहे 6 अक्टूबर कामयाबी तव्हांजा कदम चुमंदी उहा तॾहिं चुमंदी जॾहिं तव्हां हज़ारनि जे तइदाद में हिन ठटे खां रुख कंदा सिधो बिलावल हाउस में ओसि असां न उथंदासीं जेसि तोड़ी असांजे पेंशन जो नोटिफिकेशन रद्द न कयो वेंदो त लिहाज़ा आउं हितां जे इंतिज़ामिया वॉलंटियर ऐं पंहिंजे तमामु एम्प्लॉय जो शुक्रगुज़ार आहियां जिन्हनि मूं नाचीज़ जी टुटल फुटल अल्फाज़नि खे बर्दाश्त कयो असुल जेको ख़िताब आहे असुल जेको मक़सदु आहे असुल जेको पैगाम आहे उहो हाणे तव्हांखे हाजी अशरफ ख़ासकली साहिब तव्हांखे पूरी तफ़सील सां ॿुधाईंदा त कहिड़ी इंतिज़ामिया कहिड़ी जाते असां सां राब्तो कयो कहिड़ी जाते कहिड़ा कूड़ूं ब्लैकमेलिंग वारियूं प्रेस रिलीज जारी कयूं वञनि थियूं त आउं गुज़ारिश कंदुसि तमामु भाइरनि ऐं भेनरुनि खे त जेसि ताईं चेयरमैन साहिबु अचे ख़ामोशी सां इत्मिनान सां पंहिंजे चेयरमैन साहिब जो ख़िताब ॿुधंदा ऐं बाद में वेंदा वस्सलाम वालेकुम जारी आहे जारी रहंदी अभी जारी रहंदी हाजी अशरफ ख़ासकली जारी आहे जारी रहंदी असांजा दोस्त जेके हिते स्टेज कोन पिया छॾीनि यकीन कयो यकीनन इहे बिलावल हाउस बि कोन छॾींदा एतिरनि दोस्तनि एतिरनि अॻवाननि जे रिक्वेस्ट खां पोइ बि स्टेज कोन पिया छॾीनि त बिलावल हाउस बि कोन छॾींदा मूंडात अनोखी आंदी आहे थी तंद विड़े तलवारनि सां टकराया पंहिंजा गीत जॾहिं तूं आऊं संदे दीवारनि सां था तुंहिंजा भारी बुर्ज लुॾनि तूं हीणो आहे हथियारनि सां हाणे आऊं आख़िर में असांजे बहादुर निडर ऐं दिलेर लीडर सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे चेयरमैन हाजी मोहम्मद अशरफ ख़ासकली साहिबनि खे गुज़ारिश था कयां त पाण अचनि ऐं असां सभिनी खे मुखातिब थियनि ऐं पंहिंजनि लफ़्ज़नि सां असांखे रोशनास कनि हाजी अशरफ मोहम्मद ख़ासकली साईं खे उथी जेको आहे हुनखे इस्तक़बाल कंदासीं सभु हाजी अशरफ कदम बढ़ाए हाजी अशरफ कदम बढ़ाए हाजी अशरफ कदम बढ़ाए हाजी अशरफ ख़ासकली सिंध एम्प्लॉइज अलायंस मुलाजिम इत्तेहाद पहिरियां त स्टेज ख़ाली कयो त मां ॻाल्हाईंदुसि पोइ
ये मुझे भेनरूं ॾिसनि त सही न जेके बाबा उस्तादनि खे रुकेश काकड़ी वही रहो माण्हू वेही रहनि ॻाल्हाए पोइ बाबा तमाम काबिल एतिराम उस्ताद वही रहो तव्हां वेही रहो न हे सभु वेही रहो महिरबानी कयो मुंहिंजे राइट लेफ्ट सवाइ ज़िले सदर जे सभु माण्हू वेही रहनि ॻाल्हाए पोइ तव्हां सां पोइ बिस्मिल्लाह रहमान रहीम इंतहाई मान वारियूं मुंहिंजूं भेनरूं मुंहिंजी धीअरुनि जे बराबरि जेके वेठियूं आहिनि मुंहिंजूं धीअरूं हे मुंहिंजा भाइर अजरक टोपी पटके वारा जेके दोस्त साम्हूं वेठा आहिनि मीडिया जा जेके दोस्त वेठा आहिनि मूं सां गॾु आयल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जो सीनियर अॻवान सैयद सरदार अली शाह जेको ऑल सिंध रेवेन्यू एसोसिएशन जो सदर बि आहे मूं सां गॾु हिन मुंहिंजे मेज़बान ज़िले जो सदर गुलाम नबी ख़ुश्क हुनजी टीम ऐं दोस्तो अस्सलाम वालेकुम। ठट्टो ज़िलो हमेशा इनकलाब जे जेके बि तारीख़ी इनकलाब आहिनि हिते खोड़ हिस्ट्री जा तारीख़ जा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं हूंदियूं इनकलाब जॾहिं बि आया ठट्टे जो किरदारु मेन रहियो आहे। हे मज़लूम हे सिंध जूं न्याणियूं हे बेनज़ीर भुट्टो जूं भेनरूं हे जेके हिते हेठि मथे वेठा आहिनि इहे बिलाल भुट्टे जा चाचा आहिनि सभई उन्हनि खे सम्झणु खपे हीअ दुश्मनी हिन न्याणियुनि सां हिन भाइरनि सां वज़ीर आला न कई आहे हीअ दुश्मनी बिलाल भुट्टे सां कई थी वञे उनजो फ्यूचर ख़राब कयो थो वञे। ही वज़ीर आला सिंध जो वज़ीर आला कोन्हे बिलाल भुट्टे जे जो मुंतखब वज़ीर आला कोन्हे ही वज़ीर आला IMF जो वज़ीर आला आहे। IMF खे बि ॿुधाईंदासीं मुराद अली शाह खे बि ॿुधाईंदासीं त असांजी ताक़त छा आहे। मुंहिंजूं भेनरूं ऐं मुंहिंजा भाउर जेकॾहिं पीपल्स पार्टी से चेयरमैन नोटिस वरतो मैं देख रहा हूं मैं सुन रहा हूं ये सिंध के मुलाजमीन प्रोटेस्ट कर रहे हैं मैंने CM से पूछा वो कह रहा है कि हमने कोई नोटिफिकेशन नहीं निकाला। अकुल अंधा मुराद अली शाह 4 नोटिफिकेशन फाइनेंस डिपार्टमेंट कढिया आहिनि 1 नवंबर 2024 ते पहिरियों नोटिफिकेशन हे मीडिया जा दोस्त ॿुधनि 1 नवंबर 2024 ते हज़ारे जेके नवां मुलाज़िम भर्ती थींदा या थिया आहिनि उन्हनि जी मंथली पेंशन ख़तम कई वई आहे उन्हनि जे लाइ कंट्रीब्यूटरी पेंशन पॉलिसी आंदी वई आहे 10% तव्हांजी पघार मां कटिबी 20% गवर्नमेंट ॾींदी जॾहिं इहे माण्हू अॼु जेके नवां अपॉइंटमेंट थिया आहिनि कंहिंजी 19 साल उमिरि आहे कंहिंजी 20 साल इहे रिटायर थींदा 60 साल ते 1 रुपयो बि हिननि खे मंथली पेंशन न ॾींदा इहो नोटिफिकेशन आहे 1 नवंबर 2024 ऐं उनखां अलावा ॿियो नोटिफिकेशन मुराद अली शाह खे ॿुधाइण थो चाहियां जेको पंहिंजे चेयरमैन सां कूड़ थो ॻाल्हाए त असां इहो कम ई न कयो आहे 31 जुलाई 2025 ते पेंशन रिफॉर्म जे नाले ते तव्हां असां सभिनी सां वॾो ज़ुल्म कयो वियो आहे मुलाज़िमनि जो मुआशी क़त्ल कयो वियो आहे तव्हांजी मंथली पेंशन तव्हांजी कंप्यूटेशन 63.5 जे फार्मूले सां ठहंदी अॼु उहा 47% कटिजी वई 15% ते पहुची विया जंहिं हे मुंहिंजूं भेनरूं तवजो सां ॿुधो 31 जुलाई खां 1 ॾींहुं अॻु में जेकॾहिं कंहिं मुलाज़िम रिटायर कयो ऐं उनजी मंथली पेंशन 2 लख बि थी ऐं जेकॾहिं 1 अगस्त ते रिटायर कई त 1,30,000 70,000 रुपया जे तव्हां सां कटा तव्हां सभिनी जी पेंशन सां ग्रेड 1 जो ग्रेड 22 4 अगस्त 2025 ते हिकिड़ो वॾो ज़ालिमाना फ़ैसिलो कयो वियो आहे फैमिली पेंशन ख़तम थी वई आहे मुलाज़िम फोत थींदो हो हुनजी मिसिस खे फैमिली पेंशन मिलंदी हाणे जेकॾहिं हुनजी मिसिस फोत थी वई हुनजा भली नंढड़ा ॿार हुजनि धीअरूं हुजनि पुट हुजनि उन्हनि खे उहा फैमिली पेंशन न मिलंदी इहो बि ज़ालिमाना फ़ैसिलो थियो आहे। चौथों नोटिफिकेशन
18 अगस्त 2025 ते असांजे खोड़ सीनियर माण्हुनि जिन जी नौकरी बाक़ी 6 महीना साल 2 साल बचे पई उन्हनि बिफोर रिटायरमेंट जी दरख़्वास्तूं ॾिनियूं हिननि ज़ालमनि छा कयो त जंहिंजी 55 साल उमिरि आहे ऐं वॉलंटियरली रिटायर करे थो उन जी मंथली पेंशन कम्यूटेशन ते 10% जो कट आहे नोटिफिकेशन आहे ऐं जेको 56 साल ते कंदो 8% जेको 57 ते कंदो 5% अहिड़े हिसाब सां इहो बि सियाती वारो फ़ैसिलो थी वियो आहे हाँ किया तो बिलाल भुट्टो साहब कहते हैं सीएम कह रहा है कि मैंने ऐसा फैसला ही नहीं किया हम जो पुराना सिस्टम चल रहा है पेंशन का वो चलाते रहेंगे वो कह रहा है कि 120 साल तक ये पेंशन लेते हैं अरे भाई पाकिस्तान की एज 70-80 ईयर्स है 1947 78 साल पाकिस्तान जो में असां वरी 120 साल ही पेंशन कई हे हालत आहे उन जे करे ॿुधो हाणे अॼु बि जेकॾहिं तव्हां सिंध जा लखे मुलाज़िम 6,12,000 मुलाज़िम हो जेके पघार खणंदड़ आहियो सैलरी खणंदड़ आहियो लोकल गवर्नमेंट जा 2 लख मुलाज़िम जेके पेरोल ते कोन्हनि उन्हनि मिसकिननि जूं पघारूं मैनुअल बिल ते 8,12,000 सिंध जा मुलाज़िम उन्हनि जे फैमिली उन्हनि जे फ्यूचर उन्हनि जे औलाद जे जेको फ्यूचर आहे उन ते कट लॻायो वियो आहे अॼु बि न निकितव अॼु बि मुतहद न थियो त कॾहिं बि मसइला हल न थींदा तव्हांजा कदम बढ़ाओ हाजी साहब कदम बढ़ाओ हाजी साहब मुंहिंजूं भेनरूं ऐं भाउरो तव्हां सभिनी खे मुतहद थियणो पवंदो तव्हां सभिनी खे गॾु निकिरणो पवंदो ही तारीख़ी जेके हिननि सालमाना फ़ैसिला कया ऐं सिंध सूबे जी तारीख़ में हेॾी वॾी लेवल जो कॾहिं बि न अलायंस जुड़ियो न हेॾी वॾी लेवल जा के प्रोटेस्ट थिया आहिनि सिंध जी तारीख़ी हे सिंध जूं न्याणियूं हे सिंध जूं माउरूं जेके तव्हांखे वोट ॾेई तव्हांखे मोतबर थियूं बनाइनि अॼु उहे सभु रोड ते ही ॿाहिरि सभु रोड ते 50 साल 55 58 60 साल वारो माण्हू रोड ते वेठो आहे ऐं तव्हां एसीज़ में वेही तव्हां वॾा बादशाही ऐं हिकिड़े बादशाही ख़र्चनि खां पलिजो तव्हां असांजो टैक्स आहे तव्हां असांजो मुलाज़िमनि जो बिलियन ऑफ रुपीज़ में FPR वटि टैक्स जमा थो थिए उन टैक्स ते हुकूमत थियूं हलनि हे सनमाइदा हे फैक्ट्रियुनि जा मालिक हे मिलनि जा मालिक केरु थो टैक्स ॾे केरु कोन थो ॾे टैक्स किथां थो कटिजे तव्हांजी पघार मां हर महीने कटिजी थो वञे हिकिड़े पासे टैक्स वधे पघार न वधे वफ़ाक़ी हुकूमत ऐं पाकिस्तान जा पंजाब KPK बलोचिस्तान आज़ाद कश्मीर गिलगित बल्तिस्तान DR 30% ॾिनो सिंध जे माण्हुनि सां ज़ुल्म 1% बि न हे ज़ुल्म न आहे आखिर सिंध जा मुलाज़िम केसि ताईं चुप जो रोज़ो रखंदा केसि ताईं चुप करे तव्हांजे मथां ज़ुल्म थिए बर्दाश्त कंदो हाणे वक़्तु अथव हिननि जो सोशल बाइकाट कयो हिननि माण्हुनि जे कंहिं बि ख़ुशी गमी में न वञो कोशिशि कयो त तव्हांजे ॾुख में जेकॾहिं हिते शिराज़ी मिनिस्टर अची तव्हां सां वेठो आहे त उनखे शाबाश था ॾियो जेको असांजे ॾुख में आयो हिन ते रोड ते वेहंदड़ हिन सिंध जी न्याणियुनि सिंध जे भाइरनि सां जेको हमदर्दी करे थो उनखे सलाम बाक़ी ॻाल्हि ॿुधो जेकॾहिं गवर्नमेंट सम्झे थी त असां ॾाढ कंदासीं असां वाटर कैन जो इस्तेमालु कंदासीं असां शेलिंग कंदासीं असांखे को ड्रिज कोन्हे जनरल ज़िया के दौर में भी हे ज़ालमाना फैसला न थिया मुशरफ के दौर में भी न थिया हे अवामी हुकूमत जो नारो हणंदड़ डेमोक्रेसी जो नारो हणंदड़ शहीद भुट्टो और बेनज़ीर भुट्टो जो नारो हो रोटी कपड़ा मकान हे तो असांजो हज़म थियल गिराव कढी रहा रोटी कपड़ा मकान तव्हां पाण वटि रखो जॾहिं खां तव्हां रोड ते निकितो हिननि सिंध असेंबली जे मेंबर्स जूं 200% पघारूं वधायूं हे ग़रीब MP जेके सिंध असेंबली में हे बसर पंहिंजी मानी खाईंदा आहिनि इहे हेॾा ग़रीब अथव तव्हां सां ज्यादती कहिड़ी तव्हांजी पेंशन ख़तमु तव्हांखे DRA ॾियणो न आहे ग्रुप इंश्योरेंस तव्हांजो पंहिंजो पैसो हर महीने तव्हां पंहिंजी पे स्लिप ॾिसो केतिरो पैसो तव्हांजो कटिजे थो जॾहिं तव्हां 60 साल ते रिटायर था थियो त उहे पैसा छो न मिलनि छो शर्त रखियो आहे त असां मरूं त तव्हां पोइ पैसा ॾियो कॾहिं बि इहो कानून क़बूल न कंदासीं रिटायर थियूं असांखे चेक मिलणु खपे सिंध के मुलाजिम दुश्मन हर दस्तूर मुलाजिम दुश्मन हर दस्तूर
सिंध एम्प्लॉइज अलायंस हाजी अशरफ कास्केली सिंध कैबिनेट पंहिंजे वज़ीरनि जूं पघारूं 400% वधायो घटि में हिन ते शेम त कयो वफ़ाक़ी हुकूमत सेनेट चेयरमैन क़ौमी असेंबली जो स्पीकर सब सेनेटर सब MNAs इन्हनि जूं पघारूं 600% वधायूं मां तव्हांजे साम्हूं हेॾा अंग अखर ऑन द रिकॉर्ड ऑफिशियली फिगर ॿुधाए रहियो आहियां मीडिया जे थ्रू सिंध गवर्नमेंट में जेकॾहिं ज़रूरत आहे सिंध गवर्नमेंट जे सम्झे थी त असांजा मसइला जेन्युइन न आहिनि मां हिननि खे दावत थो ॾियां अचनि असां सां डिबेट कनि चीफ सेक्रेटरी खे विहारनि 3 मिनिस्टर विहारनि हेॾां सिंध अलायंस वेहंदी जेकॾहिं असांजो केस जॾो आहे असां दलीलनि सां पंहिंजा मसइला पेश न कया मां असां पोइ हटण लाइ तयारु आहियूं पर जेकॾहिं सिंध एम्प्लॉइज अलायंस केस खटियो त हिननि खे सभु मसइला हल करणा पवंदा मां तव्हांजे दोस्तनि जे तवसत सां अॼु जे हिन जदीद दौर में हिन ठटे मकली जे मैदान जे तारीख़ी माग ते बि तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि सां जेकॾहिं मां मुखातिब आहियां त पूरी दुनिया ॾिसे थी पई हे पूरी दुनिया ॾिसे थी त पीपुल्स पार्टी जमहूरियत जो नारो हणंदड़ चाइना अमेरिका बर्ताना में वेही फलस्तीन गज़ा जो केस विढ़ंदड़ सिंध जे माण्हुनि सां ही ज़ुल्म कयो अथनि उहो रोड ते वेठा आहिनि ही जेके भी पेंशन रिफॉर्म्स जे नाले ते ज़्यादतियूं थियूं उहे सिर्फ़ तव्हां असां सां कोन्हनि ग्रेड पहिरीं खां 22 ग्रेड ताईं सिंध गवर्नमेंट जा जेतिरा बि डिपार्टमेंट आहिनि नंढो मुलाज़िम या वॾो मुलाज़िम नंढो ऑफिसर या वॾो ऑफिसर सिंध जो चीफ सेक्रेटरी सिंध जो IG इन्हनि जी बि पेंशन ते कट लॻो आहे इन्हनि जी बि कम्यूटेशन ख़तम आहे अलाए छो इन्हनि जो ज़मीर मरी विया चुप पिया वेठा आहिनि अलाए छो मरी विया मां तव्हां सभिनि जे साम्हूं सिंध जे चीफ सेक्रेटरी सां मुखातिब आहियां सिंध जो चीफ सेक्रेटरी हिकिड़े उस्ताद जो पुटु आहे हुनजो फादर प्रिंसिपल हुयो इदारे जो हो पंहिंजे महीने जी पघार मां 5000 रुपया ॾींदो हो स्कूल जी इंतिहान खे कॉलेज जी इंतिहान खे हे इदारे जे फलाह बहबूद लाइ ख़र्च कयो जॾहिं उहो फोत थियो हुनजी मिसेस चीफ सेक्रेटरी जी मदर उन पंहिंजे मुड़ुस जी मंथली पेंशन मां 5000 खणी इदारे में वेंदी त मुंहिंजो मुड़ुस हर महीने ॾींदो हे मंथली पेंशन तव्हां 5000 वठो त मुंहिंजे रूह खे सुकून पहुचे उनजे उतर चीफ सेक्रेटरी साहिब तूं बि दुआऊं खटियूं हे सिंध जूं नियाणियूं तोखे ॾाढियूं दुआऊं थियूं कनि रिटायर थी तोखे बचणो आहे रोड रस्ते ते पोइ जेका तोसां हालत थींदी उहा दुनिया ॾिसंदी अॼु ही तुंहिंजो प्रोटोकॉल अॼु तुंहिंजूं 40 गाॾियूं अॼु ही सिंध गवर्नमेंट जे हिन ग़रीबनि जे टैक्स ते तुंहिंजे गाॾियुनि में पेट्रोल थो पए यादि रख हाणे ही सिंध जो मुलाज़िम पोइ ते हटण वारो ई कोन्हे मां तव्हांखे यकीन थो ॾियारियां मरी सघां थो लेकिन हिननि जे साम्हूं झुकंदुसि कोन भली मरी वञे हाजी अशरफ कास्केली मां हिकिड़े उस्ताद जो पुटु आहियां मुंहिंजे वालिद मुंहिंजी मां मुंहिंजी इहा तरबियत कई आहे त मां हिन मज़लूम माण्हुनि जे मथां जेकॾहिं मरी बि वियुसि क़ुर्बान थियुसि पोइ बि शहीदनि जे लिस्ट में अची वेंदो पर हिन ज़ालिमनि हिन ग़दारनि ते आङुर खणंदुसि आख़िरी घड़ी ताईं खणंदुसि ऐं हिन पटके हिन अजरक हिन लुंगी हिन टोपी जो मान रखंदुसि हिन सिंध जी नियाणियुनि जी पोती जो मान रखंदे विढ़ंदुसि आख़िरी घड़ी ताईं मूंखे जारी रहंदी मूंखे बिजो अलाह पाक जो अलाह जी ज़ात जो जंहिंजे हथ में मुंहिंजो ऐं तव्हांजो साह उन खुदा जे हथ हिन सिंध जे वज़ीर अलाए चीफ सेक्रेटरी कोन्हे मरंदो इहो बि इनखे भला खट नसीब थींदी अलाए न इहो कुदरत जो फ़ैसिलो आहे उनजे करे मूंखे ज़रूरत कहिड़ी आहे मूंखे सपोर्ट कहिड़ी खपे मुंहिंजे पोयां केरु बीहे सिंध जा 6 लख मुलाज़िमनि जी मूंखे हमदर्दी खपे
सिंध जा हाजी साहब, कदम बढ़ाओ हाजी साहब। 6 अक्टूबर सिंध की तारीख में तारीखी धरणो, तारीखी फैसलो, सिंध के मुलाजमन के हकन के तारीखी फैसलो। सिंध गवर्नमेंट केडी भी ताकत सां अचे, वाटर कैन सां अचे, शेल सां अचे, पुलिस जी नफरी सां अचे। उन्हें पुलिस वारन जो केस बसा विढ़ूं था, इन सिपाहिन की पेंशन बसा वठंदासीं। याद रखो पुलिस वारो, एसपी ठटो तव्हां एसपी ऐं डीसी ठटे जी पेंशन भी न्याणी थियूं विढ़नि, उन्हनि जो केस भी न्याणी थियूं। उनजे करे गवर्नमेंट केतरी भी ताकत सां अचे, मूंसां गॾु कहिड़ी ताकत हुजी, मूंसां गॾु मुंहिंजूं सिंध जूं न्याणियूं, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजूं माउरूं, मुंहिंजा भाउ, मूंसां इहे गॾु जीना होगा मरना होगा, जीना होगा मरना होगा। जेकॾहिं अॼु न त पोइ कॾहिं न, आज नहीं तो फिर कभी नहीं। उनजे करे मुतहद थी वञो। मां तव्हांजे प्लेटफॉर्म तां सिंध सूबे जे 28 यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ शागिर्द ऐं शागिर्दियुनि, कॉलेजनि, सिंध जे कॉलेजनि में पढ़ंदड़ असांजूं न्याणियूं ऐं असांजा नौजवान, उन्हनि खे चवां थो असां सां गॾिजी वञो। छो इहे पढ़ी इन्हनि खे जॾहिं डिग्रियूं मिलंदियूं, इन्हनि खे जॾहिं गवर्नमेंट जी नौकरी मिलंदी, इन्हनि ग़रीबनि जी पेंशन कोन्हे। इहे न सम्झंदड़ की हिननि सां ज़ुल्म आहे। तव्हां जेके यूनिवर्सिटी में पढ़ो था, सुभाणे नौकरी मिलियो, एएसआई थियो, पुलिस में वियो, रेवेन्यू में आयो, एजुकेशन में आयो, पब्लिक सर्विस कमीशन के थ्रू डॉक्टर थियो, इंजीनियर थियो, हेडमास्टर थियो, जेके भी थियो, असिस्टेंट कमिश्नर थियो, पर याद रखिजो मंथली पेंशन कोन अथव। अचो असांजे हे पंहिंजे वॾनि भाउरनि भेनरुनि सां यूनिवर्सिटी कॉलेज जा शागिर्द गॾु थी वञो। इंशाअल्लाह ताला 6 अक्टूबर तव्हां सभिनी जो मां इंतज़ार कंदुसि। बिलाल हाउस जे ॿार बेनज़ीर भुट्टो, बिलाल हाउस जे साम्हूं बेनज़ीर भुट्टो पार। मूंखे यकीन आहे त बेनज़ीर जे रूह खे बि तकलीफ़ हूंदी त मूं सिंध जे माण्हुनि तां पाण खे कुर्बान कयो, मुंहिंजे नाले ते वोट वठंदड़ एॾो ज़ुल्म कयो जो न्याणियूं सभु रोड ते वेठियूं। सिंध जी तारीख़ी कहावत जेको सच बि आहे। चयो वेंदो आहे सिंध जी न्याणी जेका इज़त एतिराम ऐं जेको रिश्तो आहे, उन लाइ चयो वेंदो आहे त सिंध जी न्याणी हली आई माना 7 क़ुरान आया। ईअं अॼु बि मुहज़िब माण्हू, अॼु बि सिंध जा मुहज़िब माण्हू 20 क़त्ल थी वञनि, 30 क़त्ल थी वञनि, क़ुरान शरीफ़ ऐं सिंध जी न्याणी जेकॾहिं मेड़ थी हली वई त उहो अॻिलो मुहज़िब माण्हू चवंदो आहे सिंध जी न्याणी आई, मूं हर्ष ख़तमु कई। ईअं न पोइ हे चीफ सेक्रेटरी ऐं चीफ मिनिस्टर खे ॾिसण में कोन थो अचे। मां मीडिया जे दोस्तनि खे थैंक यू बि कयां थो। मां उन्हनि जो थोराइतो आहियां। कुछ असांजे कॉम्पर्स पार्टीज़ असांजी सपोर्ट कई आहे, कुछ सियासी पार्टीज़ हिकु उन बि इख़लाक़ी सपोर्ट कई आहे। पीपल्स पार्टी जे कुझु हिकु वज़ीर, 2 MPs बि इख़लाक़ी सपोर्ट कया, उन्हनि जो आवाज़ जाॻियो आहे। इहे ॾिजनि था ग़रीब मथां टिकेट खसी वञे, सुभाणे इहो कोन था ॾिजो त असां वोट ई तव्हां कोन कंदासीं। हे माण्हू तव्हांखे वोट ई कोन कंदा त MP MLA कीअं थींदो? ऐं हो ॾींहुं ईंदो जे मसइला हल न थिया, तव्हांजी पघार न वधी, तव्हांखे DRA न मिलियो, तव्हांखे ग्रुप इंश्योरेंस न मिलियो, पेंशन रिफॉर्म्स वापसि न थिया, थी सघे थो त अॻिते हली पाण पीपल्स पार्टी खे वोट न ॾियण जो फ़ैसिलो बि कयूं। हिन हक़नि ख़ातिर, हिन हक़नि ख़ातिर झेड़ो उनजे करे सभिनी खे मुबारकबाद छॾियां। सी जे प्लेटफॉर्म ते जेतिरियूं हिते तंज़ीमूं आहिनि, जिन हे वॾो लेवल जो मेड़, ही तारीख़ी हिकु 10-12 कलाक जे शार्ट नोटिस ते मां शिकारपुर मां निकितो आहियां। मूं ज़िले सदर खे चयो आहे कल्ह हैदराबाद, राति कराची, हाणे तव्हां वटि पाण ॾींहुं राति हिकु कयो आहे तव्हांजे हक़नि लाइ। ॾींहुं राति हम तुम्हारे साथ हैं।
मोदी साहब जीना होगा मरना होगा जीना होगा मरना होगा तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी अलाह से ख़ुशि कंदो इंशाअल्लाह ताला इंशाअल्लाह कामयाबी वेझी आहे हे साथ हे दुआऊं गॾु आहिनि त कामयाबी इंशाअल्लाह पंहिंजी वेझी आहे थैंक यू